अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पढ़ो प्यार सां सभई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। प्यारे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान आली शान आहे, जेको रोज़ानो 50 भेरा दुरूद पाक पढ़ंदो त मदनी आका मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे फरमान जो मफ़हूम आहे त क़यामत वारे ॾींहुं आउं उन सां हथ मिलाईंदुसि। ज़ारिया जंहिंसां नबी पाक जो हथ मिले, जंहिं हथ सां, जंहिंजी जान सां, जंहिं शइ सां मदीने वारे साईं जो हथ लॻो, उन जे लाइ बरकत ई बरकत आहे। हिकु वाक़ियो पाण ॿुधूं था, इन मां पंहिंजे लाइ ज़ारिया पोइ पाण खे ख़बर पवंदी त वाक़ई नबी पाक जो जंहिंखे हथ लॻंदो उन जे लाइ छा आहे। जेके परे परे दोस्त वेठा आहियो, अलाह जे रज़ा लाइ वेझा वेझा थी वियो, इन सां पाण खे जेतिरो पाण वेझा हूंदासीं एतिरियूं पाण खे वधीक बरकतूं मिलंदियूं। या अल्लाह अज़्ज़ व जल, जेको बि वे उथी ऐं वेझो थी वहे, मौला या अल्लाह अज़्ज़ व जल, मौला अली जे सदके उनखे बार बार मदीनो ॾेखार। या अल्लाह अज़्ज़ व जल, उनखे करबला मुअल्ला जा दीदार नसीब फरमा। या अल्लाह अज़्ज़ व जल, उन जे घर ते रहमत जो नुज़ूल फरमा। या अल्लाह अज़्ज़ व जल, इन सारे मेड़ ते, सारे जितमा पाक ते पंहिंजी रहमत भरी निगाह अता फरमा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सलातु व सलामु अलैका या रसूल अल्लाह। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे घर में हुया। नबी पाक जी प्यारी घरवारी अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु तआला अन्हा मानी पचाइण लाइ वेठियूं हुयूं। पाण जेका हिकु डगड़ी, जीअं पाण डगर चवंदा आहियूं, मानी चवंदा आहियूं, इहे मानियूं ठाहे करे तंदूर में लॻायूं पए। जेके अम्मा सां लॻायूं हुयूं उहे सभई पची वियूं, पर सोने आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिकु लोली, हिकु डगर पंहिंजे हथनि सां ठाहे करे तंदूर में लॻायो। अम्मा सां जेके बाद में लॻायूं, जेके पहिरें लॻायूं, सभई पची वियूं, पर सोने आका मदीने वारे साईं जेका पंहिंजे हथनि पाकनि सां लॻाई, आख़िर ताईं जहिड़ी कची हुई तड़ी सलामत रही। अम्मा सां अर्ज़ु कयो, ऐ आका, ही छा माजरा आहे, छा मुआमिलो आहे, जेके मूं पंहिंजे हथनि सां लॻायूं से पची वियूं, जेका तव्हां हिन में लॻाई आहे सा जहिड़ी आहे तहिड़ी आहे। यार मदनी आका मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जंहिं शइ खे मुंहिंजो हथ लॻंदो उनखे हिन दुनिया जी बाहि त छा, पर अॻे जहान वारी बाहि बि असर न कंदी। अगरि पाण वाकई शौक़ ऐं मुहबत सां रोज़ानो दुरूद पाक पढ़ंदा रहूं, सिर्फ़ 50 न बल्कि वधि खां वधि दुरूद पाक पढ़ंदा रहूं, ऐं सोने आका मदनी मुस्तफ़ा जो मरण खां बाद में क़यामत वारे ॾींहुं करम थिए, सुनो आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंसां हथ मिलाए, उन जे लाइ केॾा न करम हूंदा। ऐ काश, ऐ काश अल्लाह पाक पाण सभिनी खे बार बार, हर बार, हर वक्त, हर हाल में दुरूद पाक पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ी पाण मौला अली शेर खुदा जी रिवायत ॿुधूं था दुरूद पाक के हवाले सां। इन खां बाद में पाण कुझु ॿुधण ऐं सिखण जी कोशिशि कंदासीं। मौला अली खे पाण मौला छो था चऊं? कई अहिड़ा ईअं पाण चई सघूं था बदनसीब
जेके मआज़ल्ला मिठड़े प्यारे रहबर कामिल मुर्शिद मौला अली शेर खुदा करमल्लाहु वजल करीम जे बारे में चवंदा आहिनि त हज़रत अली खे मौला न चओ। मुंहिंजा मिठा ऐं प्यारा इस्लामी भाइरो, जंहिंजो अली मौला न आहे उनजो मौला शैतान आहे। अली मुसलमान जो मौला है। मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजो मां मौला आहियां उनजो अली भी मौला है। इहो पाण यादि रखो, मौला जी माना मददगार आहे। मौला जी माना मददगार आहे। मौला जी माना अल्लाह न आहे। अल्लाह न है, अल्लाह अल्लाह आहे, बल्कि मौला इन लाइ चयो वेंदो आहे अल्लाह भी पंहिंजो मौला है, अल्लाह भी पंहिंजो मददगार आहे। मदनी आका मुस्तफा करीम पंहिंजो मददगार आहे त मौला अली खुद भी पंहिंजो मददगार आहे। बस इहा है त मौला अली सां हक़ीक़ी जेका सुन्नत ऐं शरीयत पाक मुताबिक़ जेका मुहब्बत आहे, अगरि उन मुहब्बत में पाण मस्त थी वियासीं, कामयाब थी वियासीं त उनजे मौला अली बरकत सां तुफ़ेरे सदके अल्लाह अल्लाह हिन दुनिया में बि हुन दुनिया में बेड़ा पार फरमाईंदो। मौला अली शेरे खुदा करमल्लाहु वजल करीम जिन वेठा हुया त साम्हूं काफ़र कुझु काफ़र बीठल हुया। उन्हनि पलीतनि जे साम्हूं हिकु फ़क़ीर आयो, अॻियां हथ टंगे करे सुवाल लाइ अर्ज़ कयो त मूंखे अल्लाह जे नाले ॾियो। हुननि पलीतनि ज़ारिया तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त मौला अली या नबी पाक जे घराने में ज़ाहिरी तरह दौलत न हुई ऐं हक़ीक़ी दौलत इन्हनि जे सदके अल्लाह पाण खे अता फरमाई आहे। यानी हुननि जे क़दमनि में ॿिन्ही जहान जूं दौलतूं आहिनि, पर ज़ाहिरी तरह पाण वारा जेके पाण चऊं था असांजे घर में लख रखियल आहिनि, हज़ार रखियल आहिनि, असांजा खीसा भरियल आहिनि, ईअं ज़ाहिरी तरह हुननि वटि न हुयो, पर जे कंहिंखे ॾियणु अचनि त हर शइ ॾिनऊं थी। मौला अली साम्हूं काफ़र बीठल हुया। काफ़रनि जे साम्हूं काफ़र हिकु फ़क़ीर आयो, अर्ज़ कयाईं, पिनण लाइ सुवाल कयाईं त मुंहिंजा मिठा ऐं प्यारा इस्लाम भाइरो, उन्हनि काफ़रनि खे ज़ाहिर ते नज़र हुई ऐं हक़ीक़त जी ख़बर न हुई, छो जो हक़ीक़त जी ख़बर हुजे हा त सभई काफ़र मुसलमान थी वञनि हा, पर ज़ाहिरी तरह ॾिठो हुयऊं, ख़बर हुई। उन्हनि लाइ उन्हनि काफ़रनि मौला अली जी मआज़ल्ला न इन लाइ त बेइज़ती करण जे लाइ त मां मौला अली वटि कुझु बि न आहे, इन जे लाइ फ़क़ीर खे चयो वञ, इन खां वञी घुर। मुंहिंजा मिठा ऐं प्यारा इस्लाम भाइरो, उहो फ़क़ीर आयो, मौला अली साम्हूं बीह करे अर्ज़ कयाईं, सुवाल कयाईं, मौला अली शेरे ख़ुदा करम अल्लाह वजल करीम 10 भेरा दुरूद पाक पढ़ी करे उन फ़क़ीर जे तिरीअ ते दम कयो, यानी फूक ॾेई करे दम कयो ऐं फरमायूं, हुकुम फरमायूं, पंहिंजी मुट्ठी बंदि कर, जंहिं मोकिलियो आहे उन जे साम्हूं वञी खोल। उन फ़क़ीर हुक्म जी तामील कई, वियो काफ़रनि जे साम्हूं वञी मुठ खोलियाईं त सोन सां भरियल हुई। इहो छा हुयो? इन मां पाण खे इहो ई सबक मिलियो त मौला अली जे घराने जे क़दमनि में, घराने वारनि जे क़दमनि में, मौला अली जे क़दमनि में, नबी पाक जे क़दमनि में हर शइ ॿिन्ही जहाननि जे खज़ाननि जूं चाबियूं हुयूं। सिर्फ़ खज़ाना कोन हुया, चाबियूं हुयूं। जीअं चवनि तीअं थी रहियो हुयो ऐं इंशा अल्लाह अज़्ज़ व जल क़यामत वारे ॾींहुं बि थींदो। अल्लाह उन्हनि पाकनि जे सदके अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां सभिनी खे जन्नत जी नेमत अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला ए काश तव्हां असांखे उन क़बर ऐं क़यामत लाइ तयारी कई तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन जे लाइ पाण खे कुझु सोचण जी तौफ़ीक़ बि अता फरमाए। जेको न सोचींदो आहे, जेको सोचींदो आहे उन जे लाइ राह खुलंदी आहे। कहिड़ो बि इल्मु हुजे, कहिड़ो बि कमु हुजे, बनी आहे, दुकान आहे, कहिड़ो बि कमु आहे, पर उन जे लाइ बंदो सोचींदो त उन जे लाइ आसानी थींदी। जीअं रिवायत में मिलंदो आहे, हदीस पाक में मफ़हूम आहे, आख़िरी वारनि मामलनि में, यानी मरण खां बाद वारे जहान, क़बर,
क़यामत आहे, इनखे आख़िरत वारो जहान चइबो आहे। उन आख़िरत जे मुआमिलनि में मदनी करीम जे फरमान जो मतलब आहे त उन आख़िरत वारे मुआमिले में जेको घड़ी भर गौर करे थो उनखे 60 साल बेरिया इबादत खां बहितर सवाब मिलंदो। इबादत माण्हू करे थो, 60 साल इबादत जो सवाब छो थो मिले? सिर्फ सोचण सां, चंद मिनट गौर करे, 10 मिनट या अधु कलाक या 5 मिनट जेको गौर थो करे मरण खां बाद वारे जहान में क़ब्र जे लाइ गौर थो करे, उनखे 60 साल इबादत जो सवाब छो थो मिले? इन में छा राज़ आहे? इहो ई राज़ आहे त जेको गौर कंदो उनखे नेकी करणु आसान लॻंदी। जेको गौर कंदो, सोच कंदो, उनखे गुनाहनि खां बचण जे लाइ उनजे दिल में नूर पैदा थींदो, उनजी दिल खुलंदी, गफ़लत वारा पर्दा हटंदा। जेको गौर न कंदो मिठा मिठा प्यारा इस्लाम भारो, उनखे ग़रीब उहा सोच न मिलंदी। जेको सोच न कंदो उन जे लाइ गुनाह गुनाह न आहे, उन जे लाइ सवाब सवाब न आहे। उहो चवंदो आहे जीअर आहियूं बाते ॾींहं, खाऊं पीऊं मौज करियूं मरण खां पोइ जेको नसीब न। मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भारो, आख़िरत जेका आख़िरत आहे उहा महिनत सां मिलंदी आहे, दौलत महिनत सां मिलंदी आहे, दुनिया महिनत सां मिलंदी आहे। आख़िरत जेका आहे सा महिनत सां मिलंदी, दुनिया नसीब सां मिलंदी आहे। केर बि माण्हू आहे ग़रीब आहे, केॾो बि कमाए, उनजे मुक़दर में टूटी गाॾी न आहे, उनजे मुक़दर में बंगलो न आहे, उनजे मुक़दर में नौकिरी न आहे, छा बि करे पर उनखे नौकिरी न मिलंदी। भले ॿार पढ़े, MA करे, BA करे, डॉक्टरी पढ़े, कुझु बि करे, उनजे मुक़दर में नौकिरी न आहे, नौकिरी न मिलंदी। हा, आख़िरत जो मामिलो जेको आहे उन जे लाइ हिते पाण खे करण जे लाइ रब जो हुकुम आहे, रसूल जो हुकुम आहे ऐं ख़ुदि इमामनि पाकनि जो बि हुकुम आहे। अगरि पाण कंदासीं त उन जे लाइ आसानी मिलंदी ऐं उन जहान जे लाइ हिन दुनिया में पाण खे सोचणो बि आहे त हुन जहान जे लाइ हिन दुनिया में पाण खे करणो बि आहे। ईअं न आहे त नौकिरी न आहे करणी, ईअं न आहे त बनी न आहे करणी, ये ना है तो मजदूरी ना है करनी ना। मुझा मिठा प्यार इस्लाम भारो, इहा पंहिंजी ज़रूरत आहे। पाण वटि 2000 हूंदा, पाण वटि 2000 हूंदा त बीमारी सीमारी में दवा में कमी ईंदा। को पाण वटि 5000 हूंदा, बिल फर्ज़ पाण खे कराची लाइ जलसे में दावत मिली त बाबा मां कराची में जलसो आहे या लाहौर में जलसो आहे, दीनी प्रोग्राम हलण लाइ दिलि चवंदी, 5000 हूंदा त बंदो वेंदो। ये ना है तो दुनिया जरूरी ना है। मुझा मिठा प्यारा इस्लाम भारो, दुनिया पंहिंजी ज़रूरत आहे, दुनिया पंहिंजी ज़रूरत आहे ऐं रूह जो खाधो इबादत आहे। मानी जेका पाण कमाईनी मानी लाइ कमायूं था, जेका दुनिया है इहो पेट जो खाधो आहे ऐं इबादत रब जो ज़िक्र रूह जी ग़िज़ा आहे। पर असां रूह जी ग़िज़ा लाइ सोच न आहियूं कंदा, गौर न आहियूं कंदा। पेट लाइ हर लिहाज़ असां कोशिशि करियूं था, कमायूं कमायूं मरी वेंदासूं, कमायूं। वाकई मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भारो, कमाइणो आहे, कमाइण खां मेणो न आहे, पर कुझु क़ब्र जे लाइ बि कमाइणो, क़ब्र जे लाइ बि गौर करणो आहे, क़ब्र जे लाइ सोचणो आहे। इहा ई निमाज़ आहे। निमाज़ जेका सभिनी ज़िक्रनि खां, सभिनी इबादतुनि खां वॾे में वॾो ज़िक्र आहे त उहा निमाज़ आहे। पर असांजो गौर न आहे, अॼु असांजो गौर न आहे। जंहिं ॻोठ में 1000 मर्द हूंदा, 1000 बालिग हूंदा, बालिग यानी ॿारनि खां वॾी जेका बलागत आहे, बंदो बालिग थींदो आहे त निमाज़ बालिग ते फ़र्ज़ आहे, ॿारनि ते निमाज़ फ़र्ज़ कोन्हे। ॿार मरियो जन्नत में वेंदो, बालिग थियण खां पोइ मरंदो उन जे लाइ अज़ाब। ॿार 9 सालनि जो आहे, 8 सालनि जो आहे, मरियो उहो जन्नत में वेंदो। इहो बि पाण सभिनी खे ख़बर हुजे। भील बागड़ी जे घर में ॿार ॼमंदो, उनखे अगरि उहो ॿार उतां खणी ऐं मुस्लमान जे घर में पाण रखूं,
उनके कलमे पढ़ण जी ज़रूरत कोन्हे, वो मुसलमान आहे। छो हर इंसान जेको बि रूह आहे, जेका बि शइ आहे, जेका ॼमंदी आहे, जेका पेट में आहे, जेका अञा आलम या रवाह में आहे, अल्लाह खे मञण वारी आहे। बंदो बागड़ी बागड़ी घर में जाओ, ओ बागड़ी वारो खानदान रस्म रवाज उनके बागड़ी बनाए तो, कोली घर में ॿार जाओ उनके कोली जो रवाज उनके कोली बनाए तो, वाणे घर में जेको ॿार जाओ उन माहौल उनके वाणियो बनाए तो, जेको मुसलमान घर में ॿार बनाए जाओ। पाण सभिनी खे ख़बर आहे, केर बि चवे त मूंखे पुट जाओ, जिन वॾो थियो त उनखे मूं कलमो पढ़ायो। सल्लु अलल हबीब। एक कॾहिं बि न थियो आहे मुसलमान घर में ॿार जाए तो उनखे पाण कलमो कोन था पढ़ायूं। छो वो ॿार ॼमे तो मुसलमान। त ईअं घर जो माहौल आहे, घर जे माहौल खे बि पाण खे नज़र रखणु घुरिजे त मुंहिंजो ॿार छा पियो करे, मुंहिंजो पुटु छा करे रहियो आहे। अॼुकल्ह असां इन वॾनि जेके बि वॾा आहियूं अक्सर करे अखियूं बंदि कयूं वयूं आहिनि। घर में फिल्म हले पई, ॿार यार छा करियूं, टीवी छो वरिती अथई, घर में डिश छो लॻाई आहे, बसि यार ॿार पाड़े में था वञनि, उन जे लाइ घर में पिया हूंदा पिया ॾिसंदा। पर मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम वारो अज़ाब जेको न मरण खां पोइ मिलंदो उहो न वठी अचण वारे खे मिलंदो, ॿारनि खे पोइ मिलंदो। पहिरीं वॾे खे अज़ाब मिलंदो। छो वॾे दरवाज़ो खोलियो, माउ या पीउ या वॾे भाउ जेका या बुराई घर में आंदी उनजे लाइ उनजे मथां अज़ाब मिलंदो। अगर पीउ भाउ दीनदार पंहिंजे ॿारनि खे सेखारे थो, दीन सेखारे थो त मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम वारो उहो वॾो अगरि ॿार वॾो थींदो रहंदो ऐं माउ पीउ मरी विया, उहो ॿार उन लाइ दुआऊं घुरंदो रहंदो, उनखे बरकतूं अल्लाह क़बर में अता फरमाईंदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातु व सलामन अलैका या रसूल अल्लाह। जेको चवे त मुंहिंजे घर में मुंहिंजे रोज़ीअ में बरकत पवे, मुंहिंजे रोज़ीअ में बरकत पवे त उहो पंहिंजे माउ पीउ जे लाइ दुआऊं घुरंदो रहे। को ग़रीब नुस्ख़ो आहे, इन में न को वज़ीफ़ा, न को दुरूद, न को ज़िक्र, न को क़ुरान, कुछ भी न। या अल्लाह मुझे माउ पीउ के बख्श फरमा। वो मरी वया या जीअरा एक न तो मरी वेला दुआ कभी न, जेको जीअर हुआ उन जे लाइ दुआ घुरिजो हक़ आहे। जीअर खे भी ईसाले सवाब करे सघूं था। एक न दादा बाबा मरी वियो हाणे उन लाइ पिया ख़त्मा कयूं, न जेको जीअर हुआ उन जे लाइ हिकु बिन फर्ज़ मुंहिंजो माउ जीअरी आहे। मूं जेको क़ुरान पढ़ियो, मूं कुल पढ़ियो, या अल्लाह ही सवाब ऐं पंहिंजे माउ जे ऐं माल नामे में दाख़िल करण जे लाइ पेश करियां थो। मालिक साईं ही मुंहिंजो ऐं माल नामो, ही मुंहिंजो सवाब जेको मूं पढ़ियो आहे मुंहिंजे माउ ताईं पहुचा, या मुंहिंजे ऐं माउ जे ऐं माल नामे में शामिल फरमा त ही सवाब उन ताईं पहुची वेंदो। यानी को ग़रीब माण्हू इहो तव्हांजे लाइ नुस्ख़ो आहे। वरी अॼुकल्ह अल्लाह असां मुस्लमाननि खे हिदायत ॾे। ॻाल्हि सच हक़ीक़त आहे त अॼु असां दीन जे हुक्मनि खे छॾे ॾिनो आहे। दुनिया जी हर ॻाल्हि खे मञूं था, दुनिया जी हर ॻाल्हि खे मञूं था, उन ते अमल करण जी कोशिशि बि करियूं था। पर जेको अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब ऐं इमामनि पाण खे ॿुधायो आहे, औलियानि ॿुधायो आहे, उन ते असांजो अॼुकल्ह एतबार आहे या नाहे। ऐं कोन थो चवां त नाहे, पर आहे या नाहे बंदो पाण गौर करे। रब जे रसूल फरमायो आहे त निमाज़ मुंहिंजे अखियुनि थधाण, निमाज़ मुस्लमान जो महराज आहे। जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको निमाज़ हिकिड़ी निमाज़ ॼाणी वञी कला करे थो, उन बंदे जो नालो जहन्नम जे उन दरवाज़े ते लिखियो वेंदो, जंहिं दरवाज़े मां उहो बंदो अंदरि दाख़िल थींदो। किॾां दोज़ख में। कंहिं फरमायो जंहिं ते पाण कलम पढ़ूं था। पर असां गौर करियूं त असां इन ॻाल्हि खे मञूं था या नथा मञूं। हींअर हिते पाण वेठा आहियूं,
हींअर पाण को हिते को अचे बागड़ी भले हुजे अची करे चवे था वारो करियो ॿाहिरि चौंक ते हिकिड़ो बंदो आयो आहे फलाणो MPA MLA फलाणो शाह साहब आयो आहे ओ जेको उते पहुचंदो हुनखे 1000 मिलंदो। पाण मां कई अहिड़ा हूंदा यार तकरीर त भली आहे कमु त भलो आहे पर यार ग़रीब आहियां उते 1000 मिलंदो। कंहिं ऐलान कयो? ऐलान कंहिं कयो? बागड़ी या वाणियो अचे या हिन ॻोठ जो केर बि हुजे जंहिं ते इहो एतबार पाण खे हुजे बिल फर्ज़ भला मूं त बागड़ी ॻाल्हि कई पर हिन ॻोठ जो को बि इज़त वारो हुजे सभई हिन ॻाल्हि खे मञनि था यार इहो जेको न बंदो इन बंदे कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हायो आहे उहो हिते अचे मुंहिंजे घर में बीहे ऐं मूंखां माइके वठे ऐं उहो चवे त यार हींअर जेको राति जो टाइम आहे ऐं उहो जेको शाख आहे न शाख ते जेको पहुचंदो उनखे 1000 रुपया मिलंदो या 5000 मिलंदा। इहो यकीन सां ॻाल्हि थो करियां त उहो जेको हिते ईंदो पाण सभिनी खे ख़बर आहे हिन बंदे कॾहिं बि कूड़ न ॻाल्हायो आहे यकदमि दिलि में असरु थींदो यार हिन कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हायो आहे हूअ थी सघे थो इहो कूड़ कोन थो ॻाल्हाए उते हूंदो ओ हलंदासीं यानी कई उथी ॾेई एतबार करे वेंदा त मुंहिंजा मिठा उन नबी पाक फरमायो आहे निमाज़ अला उन फरमायो आहे नबी पाक जो फरमान पाण खे मिले थो रब क़ुरान पाक में कमो बेश 700 जान जे निमाज़ ज़िक्र आयो आहे पर असां गौर नथा करियूं। निमाज़ मुस्लमान जो महराज आहे इहा ई निमाज़ आहे जो कबर में न को ॾीओ हूंदो न का बत्ती हूंदी न का टार्च हूंदी न को सोलर हूंदो न को हीअ बिजली हूंदी का शइ न हूंदी इहा ई निमाज़ जे लाइ कबर में ॾीओ बणजंदी बल्ब वांगुरु रोशनी बणजंदी इहा ई निमाज़ आहे। क़यामत वारे ॾींहुं न वण हूंदो न दीवार हूंदी न छांव हूंदी का शइ न हूंदी पर निमाज़ जे मथां ककर वांगुरु छांव बणजंदी। इन ॻाल्हियुनि ते असां गौर कयूं। हींअर पाण ॿुधूं पिया वरी घर वञासीं वरी बि यार ईअं करे गौर कयूं यार ॻाल्हि सची आहे आउं बि मुस्लमान आहियां असां छा कयो मूं वारी ज़िंदगी कीअं गुज़री जेको टाइम मूं गुज़ारियो जेके मुंहिंजा ॾींहं गुज़री विया जेके मुंहिंजा साल गुज़री विया मुंहिंजा साल कीअं गुज़रिया ॾींहं कीअं गुज़रिया मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भारो जॾहिं तव्हां सां गौर कंदासीं उम्मीद आहे दिलि में नूर पैदा थींदो। हिकिड़ो वाक़ियो पाण ॿुधूं था किताबनि में मिलंदो आहे हिकिड़ो वॾेरो हुयो इज़त वारो हुयो ग़रीबनि जी मदद कंदो हुयो छो जो पाण खे इहो बि मसइलो ॿुधूं त क़यामत वारे ॾींहुं अमलनि मां अमल जेके पाण करियूं था निमाज़ आहे रोज़ो आहे हज आहे ज़कात आहे नियाणी शादी आहे पुट जी शादी आहे या भलायूं जेके बि पाण करियूं था जेके फ़र्ज़ी हुकुम आहिनि सभिनी अमलनि मां सभिनी खां पहिरियों सुवालु थींदो त निमाज़ जे बारे में थींदो त मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम वारो उन वॾेरे ते मुंहिंजे रब जो करम थियो। ॿुधो कीअं करम थियो उन वॾेरे 100 न्याणी जी शादी कराई हुई ॾेज ॾेई करे शादियूं करायूं कई बीमार ग़रीबनि जा इलाज करायई कई ग़रीबनि जूं मददूं कयई कई ग़रीबनि खे नौकरियूं वठी ॾियाराई उन तमामु वॾा कम कया हुया भलाई जा पर मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम वारो उन रोज़ा रखंदो हुयो हज बि कयाई पर उन में हिकिड़ी कमी हुई सिर्फ़ हिकिड़ी कमज़ोरी हुई जेका निमाज़ न पढ़ंदो उन ते मुंहिंजे रब जो करम थियो ख़्वाब ॾिठाई राति जो ख्वाब में क़यामत वारो ॾिहाड़ो अची वियो क़यामत वारो ॾींहुं थियो ॾिस छा थो ॾिसे मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भारो उन खां पोइ मलाइकनि पुछियो ऐं फलाणा निमाज़ पढ़ंदो हुए हुन छा चयो मूं हेतिरो हेतिरा नेकी वारा अमल कया मूं ग़रीबनि जूं शादियूं करायूं तोखां था पुछूं निमाज़ पढ़ंदो हुए यार मूं ग़रीबनि खे नौकरियूं ॾियारियूं तोखां था पुछूं निमाज़ पढ़ंदो हुए
यार मूं फलान ग़रीबनि जा जेके से बीमार हुया उन्हनि में इलाज कराया मक़सद त जेके उन भलाई वारा अमल कया सभई मलाइकनि खे ॿुधायई बिल आख़िर मलाइक धड़के मथां धड़का आख़िरी वरी बि हो धड़को ॾिनो तोखां था पुछूं त निमाज़ पढ़ंदो हुए या न उन चयो या निमाज़ कोन पढ़ंदो हुयुसि आवाज़ आयो ग़ैबी आवाज़ आयो हिनखे गेले जहन्नम में दाख़िल करियो मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भाइरो ओ जहन्नम को मामूली ॻाल्हि न आहे रिवायत में मिलंदो आहे दोज़ख में अज़ाब आहे सख़्त अज़ाब आहिनि सभिनी खां हल्के में हल्को अज़ाब उहो आहे जो बंदो दोज़ख जे उन ग्राउंड में हूंदो उनखे न बाहि लॻंदी न बाहि वेझी हूंदी सिर्फ़ उनखे बाहि मां ठहियल जूता पाराया वेंदा उन जूतनि जे गरमाश जे करे उन दिमाग़ पियो टसकंदो ऐं इहो महसूस पियो कंदो त सभिनी दोज़खनि खां वधीक मुंहिंजे मथां अज़ाब आहे सभिनी खां वधीक मूंखे अज़ाब आहे सभिनी खां वधीक मूंखे तकलीफ़ आहे त मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भाइरो उन वॾेरे खे जेमहिल मलाइक गीले दोज़ख ॾांहुं छिके हलण लॻा ज़ारिया मंज़र हूंदो उन वॾेरे वटी जो रड़ियूं कयूं वावेला कया खीकाटियूं कयूं इन खीकाटियुनि ऐं वावेलनि में जागी पियो आधी राति हुई जागी पियो एॾो अफ़सोस थियो रोई अल्लाह जे बारगाह में दुआऊं घुरियाई रोई सच्ची दिल सां तौबा कयाई ओॾी महिल उथी करे पाक थी करे सोमाई नमाज़ पढ़ी सुतो ऐं उन खां बाद में फजर नमाज़ जमा सां पढ़णु लॻो ऐं इन खां अलावा बक़िया ज़िंदगी सभई 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ण वारो बणिजी वियो त मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भाइरो पाण बि मुस्लमान आहियूं पाण जे मथां बि निमाज़ फ़र्ज़ आहे तव्हां असां अॼु इन ॻाल्हियुनि खे मञूं बि था सिर्फ़ु अॼुकल्ह असां नारा हणूं था मौला अली खे मञूं था हर जॻह ते मौला जी नारा हणूं था नबी पाक खे मञूं था हर जॻह ते या रसूला करूं था सुहिणे प्यारे बादशाह पीर खे मञूं था जिथे किथे ॾिसो अदा बादशाह पीर हुसैनी जीलानी आहे वॾो पीर आहे जीलानी सैयद आहे मञूं था पर उन्होंने पाण खे सबक छा ॾिनो मौला अली जी प्यारी प्यारी घरवारी नबी पाक जी न्याणी इमाम हसन इमाम हुसैन जी जल मां पाण फरमाईंदी हुई राति जो जेका ताजुद नमाज़ पढ़ंदी हुई बरकतूं पढ़ंदी हुई ऐं अल्लाह जे बारगाह में दुआ घुरंदी हुई या अल्लाह ऐ मुंहिंजा मौला राति खे थोरो डिघो कर त बरकतूं त आराम सां पढ़ी वठां असीं गौर करूं असीं बरकतूं पढ़ूं कीअं था पढ़ूं लफ़्ज़ इस्तेमाल करूं ठक 1.5 मिंट में 1 मिंट में बरकतूं पूरियूं मेरा खां पुछ त कुल वला कीअं पढ़ी इहा ख़बर कान्हे कुल वला कीअं पढ़ी वियो अलहम्द पाक कीअं पढ़ी वियो अतहियात पढ़ण वाजिबा कीअं पढ़ी वियो उन खां पोइ दुरूद पढ़णो आहे कीअं पढ़ी वियो उन खां पोइ दुआ पढ़णी आहे कीअं पढ़ी वियो गोड़नि ते हथ रखूं था छा पढ़णो आहे कीअं पढ़णो आहे या सोचे न आहे पाण मुस्लमान आहियूं पाण खे इन ॻाल्हियुनि ते गौर करणो पवंदो ऐं पाण खे हिक ॿिए खे सेखारणो पवंदो मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भाइरो को बि नबी न ईंदो को बि इमाम न ईंदो हा इमाम महदी ईंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल सच ऐं हक़ खे ज़ाहिर कंदो पर उन मञा टेम पाण खे सिखणो पवंदो हिक ॿिए खे सेखारणो पवंदो अमल करणो पवंदो ईअं न त यार को वॾो अचे को इमाम अची असांखे सेखारे न मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भाइरो अल्लाह जो हुकुम आहे त बचायो पंहिंजे पाण खे उन दोज़ख जे बाहि खां ऐं पंहिंजे घर वारनि खे ऐं पंहिंजे पाड़े वारनि खे हीउ पंहिंजो पाड़ो आहे पाण ॻोठ आहे ईअं न त हाला परे या भिक्षा परे न इहो हिकिड़ो पंहिंजो पाड़ो आहे हीउ पंहिंजो मुल्क आहे अॼु पाण सभिनी खे ख़बर हुअणु घुरिजे अॼु 14 अगस्त जी राति आहे पाण खे पाकिस्तान कॾहिं मिलियो 14 अगस्त हुई ख़बर आहे चंड वारी तारीख़ कहिड़ी हुई इहा असां मुस्लमान खे ख़बर ई न आहे त चंड वारी राति कहिड़ी हुई
चंड वारो ॾियारो कहिड़ो हुयो, चंड वारो महीनो कहिड़ो हुयो, असांजे घणनि मुस्लमाननि खे ख़बर न आहे। ॿार खे ख़बर आहे 14 अगस्त पाकिस्तान मिलियो। मिठा इहा ॻाल्हि सची आहे, हिन में कूड़ न आहे, पर पाण खे पाण मुस्लमान आहियूं। पाण खे क़ुरान करे मिलियो 27 रमज़ान ते, 27 रमज़ान ते क़ुरान पाक मिलियो। इहा पाण सभिनी खे ख़बर आहे त पाण खे पाकिस्तान मिलियो त बि 27 रमज़ान हुई, कदर वारी तारीख़ हुई। 27 रमज़ान ते क़ुरान मिलियो, 27 तारीख़ ते पाण खे पाकिस्तान मिलियो। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। उन्हें मतलब के पाण समझूं, ला इलाहा इल्लल्लाह जे मतलब के समझूं। मतलब वो छा है तो मामूली मतलब ना है। असा मतलब के विसारे छो। नबी पाक अचे तो, नबी पाक मीलाद वारो महीनो अचे तो, सब को हर सुन्नी हर मुसलमान मीलाद मल्हाए तो, मीलाद मल्हाए तो, पर इन जुमले ते केर भी गौर कोन थो करे तो नबी के अल्लाह छो मोकिलियो, नबी जो विलादत छो थी, नबी जो विलादत छो थी, मीलाद छो थियो। नबी जे नूर के मज बयान कयो वेंदो आहे। नबी नूर आहे, बिल्कुलु मञूं था। जेको नबी नूर के नथो मञे सो मुसलमान आहे। मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भारो, तव्हां असांजो आका मदनी मुस्तफ़ा त नूर आहे, पर नबी पाक जा बचड़ा भी नूर आहिनि। नूरानी नूर हर बला दूर लाहू तमा जंहिंजो मुंहुं बि दीदार कयो आहे उहो जो नूर थी सघे थो त पंहिंजे मदीने वारो मीर त नूरानी नूर आहे। पाण सवेले नात ॿुधी हुई त जन्नत दोज़ख जहान वण टिण क़ुरान पाक हर शइ पहुची आहे। अवल मुंहिंजो महबूब हुयो, पर इन ते गौर कोन। नबी आयो, पैदा थिया, छो आया, उनखे रब छो मोकिलियो, इन पाण गौर कोन कयो आहे। अल्लाह ताला ॿुधायो आहे, नबी पाक ॿुधायो आहे, अल्लाह तबारक व तआला बि ॿुधायो आहे त हिन नबी पाक जे जीअं कयो आहे तीअं करियो। इन लाइ अल्लाह तबारक व तआला नबी पाक खे मोकिलियो, इन लाइ न मोकिलियो आहे सिर्फ़ु या रसूल अल्लाह कंदा रहो, या रसूल अल्लाह कंदा रहो। न मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम वारो, वली आहे, इमाम आहे, औलिया आहे, दरबार आहे, माउ आहे, पीउ आहे, उनखे असां तॾहिं सचो मञूं था। उन जी मोहबत असांजे दिलि में हक़ीक़त में तॾहिं आहे जॾहिं में असीं चवण करियूं मां मां। बंदे खां खणी पुछ, अदा मुंहिंजी मां सुभान अल्लाह, हे मां खां सवाइ भींगा, मां खां सवाइ भींगा, मां जे कदम में था जन्नत आहे। मां चयो आहे वञी कमु करे आ, गाजी बरी करे आ, वांदो कोन आहियां। मुंहिंजा यार वेठा आहिनि, उहो बेटा जो मेलो आहे, उहो त ॿाहिरि बीठा आहिनि, गाॾियूं बीठियूं आहिनि। असीं 4 ॼणा ई वञूं था कमु मेले ते। अबा गाजी भरी करे आ, न मां वञा थो मलाखे ते। अबा वञी ये दुकान था सामान वठी आ, न मां। या मोहब्बत न है, या कूड़ी मोहब्बत आहे। मोहब्बत उहा है जो रिवायत में मिलंदो आहे। मां ॿाहिरि आहे, मां ब्रांडे में आहे, या मां थले ते आहे, पुट अंदरि निमाज़ पियो पढ़े, पर मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम भारो, माउ खे ख़बर न हुजे मसलो आहे, शरई मसलो आहे। माउ खे ख़बर न हुजे, माउ खे ख़बर आहे, माउ खे जे ख़बर आहे त मुंहिंजो अंदरि पुट मुंहिंजो अखियुनि जो नूर निमाज़ बि पढ़े सॾु कोन कंदी, पर शरई मसलो आहे। माउ ॿाहिरि वेठल आहे, पुट खे माउ खे ख़बर न आहे त मुंहिंजो अखियुनि जो ठार को अंदरि निमाज़ थो पढ़े। फ़र्ज़ निमाज़ जेका सुम्हणी आहे 4 रकातूं, सिज लथे वारी 2 रकातूं, विची निमाज़ आहे 4 रकातूं, ॿिनि पढ़ण वारी निमाज़ 4 रकातूं आहे, फजर निमाज़ 2 रकातूं फ़र्ज़ आहे। फ़र्ज़ निमाज़ में न हुजे, बाक़ी नफ़िल निमाज़ में आहे, सुन्नत निमाज़ में आहे, अंदरि निमाज़ पियो पढ़े, माउ खे ख़बर न आहे। माउ चवे फलाणा अबा त उहो बंदे जे मथां हुक्म निमाज़ खे उते छॾे, माउ जे कदमनि में हाज़िर थिए। इहा माउ आहे, इहो माउ जो रुतबो आहे। पर असां इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾिनो आहे। असां यारनि खे प्यारो बनायो, माइटनि खे छॾे ॾिनो आहे। हालांकि रिवायत में मिलंदो आहे जेको पंहिंजे उमिरि में बरकत चाहे त पंहिंजनि मिटनि माइटनि सां सुठो सलूक करे। असांजी दुश्मनी पहिरें पाड़े वारे खां, अॼुकल्ह जी कंडीशन आहे दुश्मनी पहिरें पाड़े वारे खां।
पोइ बनी वारो हुजे जंहिंजा एकर पाण में गॾु हूंदा उहे पाण में दुश्मन हूंदा जंहिंजा घर पाण में गॾु हूंदा सिर्फ़ु भित विच हूंदी कई अहिड़ा ॾिठा तूं जेके मानी भत खाइण लाइ तयारु कोन हूंदा छा मुंहिंजो भाउ आहे ऐं कोन ठहंसि अदा तुम्हारे भाउ खे सलाम ॾिजां ऐं ठहंसि कोन रिवात मिलंदो आहे अलाह जे प्यारनि सम्झायो आहे घणी मिठी माठी घणी यारी दोस्ती हिकिड़ी ॻाल्हि जे करे टुटंदी आहे कहिड़ी ॻाल्हि जे करे ऐं छो फोन करियां थी मूंखे कॾहिं कोन फोन कयाई ऐं छो सलाह करियां थी ऐं होटल ते हू बि होटल ते मूंखे कॾहिं तव्हांजी सलाह छो कोन कयाई ऐं तव्हांजी सलाह छो करियां मूंखे कॾहिं सलाम कोन कई मां सलाम छो कयां छो मां हाणे लाल पंहिंजो आहियां न मुंहिंजा मिठा प्यारा सलाम वारो सलाम वराण सुन्नत आहे मदीने वारे जी प्यारी सुन्नत आहे या वदूद 1000 भेरो 1000 हिकु भेरो अॻिते 1000 हिकु भेरो पढ़ो अॻियां पाण दुरूद पढ़ो उन फूक ॾेई दम करियो हिकु न मौलवी खां पढ़ाई त फ़ाइदो थींदो न मुस्लमान ई पाण सभु मुस्लमान भला ऐं कोन त मौलवी को भला ॿिया न हर मुस्लमान भलो वारो लाइन ते अचे लाइन खां ज़ारिया लाइन खां जेको हटी वेंदो आहे उन जे लाइ वॾो नुक़सानु आहे पाण मुस्लमान आहियूं पाण सभिनी खे अमल करणु घुरिजे नमाज़ूं पाण खे अलाह नसीब कंदो सभु चओ इंशाअल्लाह करबला वारनि जे सदके अलाह पाण खे नमाज़ी बनाईंदो चओ इंशाअल्लाह दिल पाक जी पाण खे अमली मोहब्बत अल्लाह अता फरमाईंदो चओ इंशाअल्लाह हकीकी मोहब्बत भी आहे हकलने वारी मोहब्बत भी आहे नाले वारी मोहब्बत भी आहे सच्ची मोहब्बत भी आहे सच्ची मोहब्बत भी आहे हकीकी मोहब्बत भी आहे जे घर में या पाण अर्ज पे कयोसीं त घर में नफ़रत आहे लूण खणो अधु किलो हुजे पाव हुजे केतिरो बि हुजे उन ते दम करियो 1000 हिकु भेरो अॻियां पिया दुरूद पढ़ो या वदूद अल्लाह जो नालो आहे उन ते पढ़ी दम करियो फूक ॾेई पढ़ो ऐं दम करियो ओ लूण घर में रखी छॾियो बरनी में रखी छॾियो ओ लूण न खुटे पाव बचो वरी ॿियो पाव मिलाए छॾियो पाव वञी बचे वरी ॿियो पाव मिलाए छॾियो अगरि ग़लतीअ में लूण खुटी वञे त वरी ॿियो लूण वठी वरी पढ़ी रखी छॾियो घर में हर नंढो वॾो ॿार पोड़ो पको खाईंदो रहंदो घर में मुहब्बत रहंदी सवलो इलाज पर असां में बीमारी कहिड़ी आहे यार भाउ नथो ठहे थोरो तावीज़ वटि 1000 बि ॾींदा 500 बि ॾींदा तावीज़ लिखी तावीज़ पर मुंहिंजा मिठा असां पहिरीं उसूल ते त अमल करियूं निमाज़ सभिनी खां वॾी नेमत आहे सभिनी खां वॾो तावीज़ निमाज़ आहे तव्हां सभिनी ॿुधो हूंदो निमाज़ बुरान खां रोके थी ॿुधो त निमाज़ बुरान खां रोके थी कंहिं ॿुधो हथ मथे करे जंहिं ॿुधो आहे त निमाज़ बुरान खां रोके थी उहो हथ मथे करे जंहिं बि ॿुधो आहे त निमाज़ बुरान खां रोके थी उहो हथ मथे करे ठीकु आहे भैया पोइ सुवाल आहे त अॼुकल्ह घणा निमाज़ी ज़िनाऊं था कनि छो घणा निमाज़ी फुकूं था ॾियनि होटल ते फिल्म ॾिसनि छो घणा निमाज़ी मोबाइल में गंद पिया ॾिसनि छो घणा निमाज़ी गाना ॿुधनि पिया छो सबब छा आहे सबब इहो जो निमाज़ कोन था पढ़नि निमाज़ खे जीअं पढ़बो आहे निमाज़ सही कोन था पढ़नि निमाज़ असां सही तरह नथा पढ़ूं तॾहिं असांजे लाइ गुनाह आसान थी विया जेको निमाज़ पढ़े ई नथो उन जे लाइ त गुनाह को मसइलो न आहे पर जेको निमाज़ सही नथो पढ़े उन जे लाइ बि गुनाह आसान तालो तॾहिं खुलंदो जॾहिं उन असली चाबी हूंदी चाबी जा ॾंद पूरा हूंदा हिकिड़ो ॾंद कटे छॾियो वारी ब्लेड सां रवात सां कटे छॾियो तालो न खुलंदो हिकिड़ो ॾंद वॾो हूंदो तालो न खुलंदो निमाज़ असुल कंडीशन हूंदी तॾहिं असांजे लाइ बरकत आहे न मुंहिंजा मिठा जेके असां वारा ख़ाली चकर कनि न कम जा यादि रखो निमाज़ असुल आहे जेका असांजे अॻियां पढ़ी ॾेखारी आहे असां ईअं त पढ़ूं कई निमाज़ी निमाज़ पढ़नि था बरकतूं पढ़ियूं तूं हिकिड़ी निमाज़ बरकतूं पढ़ूं था गोरियुनि जे असर कयोसीं हाणे पाण खे उथी सिधो थी बीहणो आहे कई असां न ॾिठा अखियुनि सां जेको असां किताबनि में पढ़ियो आहे असां प्रैक्टिकल बि कयो आहे
ॾिठो त कई चङा भला कई वीचारा इहे बि न जाहिल त वीचारा जिन खे इल्मु कोन्हे उहो सच पंज गते पर पढ़िया लिखिया बि न केस में काबू त रुकू कयोसि गुर हथ रखां थी पोइ पाण खे सिधो थी बीहण वाजिब आहे सिधो न थियो थोरो इशारो करे हलियो वियो निमाज़ कोन थींदी सजदो आहे सजदो पाण ॾिनूं हिकिड़ो सजदो ॾेई अञा रुगो थोरो अञा पंहिंजा हथ रखिया न खेर जा पट ते अञा मथे थी वापसि यकदम सजदे में ऐं निमाज़ कोन थींदी उनखे सवलो थी वेहणो केतिरो वेहे सुभान अल्लाह एतिरो वेहे घटि में घटि सुभान अल्लाह जेतिरो सवलो थी वेहे हिन त अञा सुभान असां ॿुधो त सुभान अल्लाह जेतिरो वेहे अञा हमरा सुभान अल्लाह कोन्हे सुभान अल्लाह कोन्हे सुभान अल्लाह नारा पाण ॿुधो था को मौलवी तकीर कंदो मूं तव्हांखे ॿुधायो न तकीर करण कोन कल्ह तव्हांखे सम्झाइण थोरो चंद ॻाल्हियूं ॿुधाइण आयो आहियां यार पाण मुस्लमान पाण में कमज़ोरियूं आहिनि केॾो बि पंहिंजे पाण खे पढ़ियल सम्झे पर बीमारियूं आहिनि या बीमारियूं आहिनि पर हिनखे असांखे गौर कोन्हे तवजो हूंदो तॾहिं असांजे लाइ आसानी आहे हाणे बंदो उथे थो समी अल्लाहु लिमन हम्द मथो ते मथे थी बीठो छा पढ़े रब्बना वलकल हम्द पढ़णो आहे पर नथो पढ़े छा पढ़े घटि में घटि केतिरो बीहे सुभान अल्लाह जेतिरो बीहे हा मौलवी तकीर कंदो मौलवी तकीर पियो करे अहिड़ो को वाक़ियो वरी का ॻाल्हि ॿुधाई वठ वठां करे ब्रेक कयईं असांजा सादड़ा मुस्लमान सुभान अल्लाह कंहिं किताब में कोन्हे लिखियलु ऐं चवंदो यार चयो थियो असीं सदाईं पिया नारायण सुभान अल्लाह इहो ई नओं माण्हू अची वियो तवजो करियो सुभान अल्लाह कंहिं किताब में कोन्हे लिखियलु जेको पढ़ियल आहे सिंधी भले पढ़ियल हुजे ईअं कोन्हे हरू भरू क़ुर पढ़ियल हुजे न पर सीन बि इस पोइ बेबला आहे इनखे सुब पोइ बेबला आहे पोइ अॻिते हाय हबची आहे पोइ अलिफ आहे पोइ नून आहे पोइ अॻियां अलाह जो नालो आहे सुभान अल्लाह चाहे सुभान अल्लाह असली हुआ इन जो सवाब आहे जेको चवंदो सुभान अल्लाह उन जे लाइ जन्नत में वण लॻंदो आहे जेको चवंदो सुभान अल्लाह कोन वण लॻंदो बेबोलण क़ुर में कोन्हे और पाण था पढ़ सुभान अल्लाह कुरान पाक में बेबोलण लिखियो कोन्हे प्रोग्राम रोज अक्सर करे सुभान अल्लाह त सुभान अल्लाह न सुभान अल्लाह छा सुभान अल्लाह पाण चवंदासीं पाण खे पोइ बरकत मिलंदियूं त असां मूं अर्ज़ बि कयो त असां हक़ीक़त खे थोरो छॾे विया आहियूं अगरि असां हक़ीक़त खे पकड़ियूं त इंशाअल्लाह दिलि में नूर पैदा थींदो नेकी पंहिंजे लाइ आसान बणजंदी जंहिंमहिल न बल्ब ॿरंदो तॾहिं पाण खे ख़बर पई फलाणो केरु आहे बल्ब ॿरंदा कहिड़ी ख़बर केरु आहे ज़ातियो केरु आहे ज़ात मुहाजरा पंजाबिया पठाणा बरोजा सिंधिया केरु ख़बर कान बल्ब ॿरंदो ख़बर पवंदी चेहरे ते नज़र पवंदी तॾहिं ख़बर पवंदी त इस्लाम नूर आहे इस्लाम जो इल्मु नूर आहे असां हुन नूर खे छॾे ॾिनो असां दुनिया पढ़ी त सही पर सुभान अल्लाह जो लफ़्ज़ आहे इन असुल खे पकड़नो तॾहिं बरकत मिलंदी ऐं ॿियो मसइलो त ॿारनि खे पाण शइ जा पैसा ॾियूं था हाणे हिकिड़ो मिसाल को वॾो आहे पाण हिकु मिसाल चाचो वॾो आहे चाचे जे घर ईद जो ॾियारो आयो पाण ॿार वठी हुन घर लाथी हाणे इहो शरई मसइलो यादि करे ॿुधो मसइला ई कमज़ोरी पाण में आहिनि असां हराम खे न जेकॾहिं असां पकड़ी छॾियो आहे त असां मां उहा शइ निकिरी वई आहे हाणे वॾो केरु बि वॾो ॿार खे थो ॾे 100 रुपया ॿार कॾहिं जॾहिं जेसीं ताईं बालिग नथो थिए उसी ॿार आहे उन ॿार खे कंहिं 100 रुपया ॾिनो उन ॿार खे 100 रुपया मिलियो उहो 100 रुपया उन ॿार खे खाइणो आहे माउ पीउ जे लाइ उन मां खाइणु हराम आहे असांखे तवजो ई कोन्हे मसइलो बीमारी आहे त असांखे ॿुधाइण वारो बि केरु कोन्हे असांखे जेको अक्सर करे मुक़रर जेके कई अहिड़ा जेके तकीरूं कनि था अहिड़ा तकीर करणु वञो 2-3000 मिलंदा माण्हू ख़ुशि थियनि न माण्हू भले रंजी थियनि हक़ जी ख़बर पए यार हक़ आहे ॿार नंढड़ो आहे ऐं बिल पढ़ंदे हिते आयुसि हिकिड़ो मिसाल तकरीर करणु आयुसि हिकिड़ो मिसाल मूंसां मुंहिंजो ॿारु आहे जीअं अॻियां अॻु मां हिते आयो हुयुसि साईं ग़ैबी पीर आहे दरगाह उते अॻु मां आया हुआ जुमे नमाज़ पढ़ी थी
त उते मुंहिंजे नंढो ॿारु मूंसां गॾु हुयो उनखे 200 रुपया कंहिं ॾिना मूंखे ख़बर न आहे मूंखे का बि ख़बर न आहे हुन हिकिड़े ॿार ॿुधायो त मूंखे हिकिड़े 100 ॾिनो ॿिए कंहिं 50 ॾिनो ॿिए कंहिं 10 ॾिना मूंखे ख़बर न आहे ज़री बि ख़बर न आहे पर इहा ख़बर पई हिनखे 200 मिलिया हाणे उहे 200 मूं जीअं तीअं करे हुनखे ख़र्च कया छो जो न मां उन जे लाइ माउ पीउ जे लाइ खाइणु हराम ऐं वरी हिन लाइ न ॿियनि ॿारनि जे लाइ बि खाइणु जाइज़ कोन्हे उहे 200 ॿार उन ते उहो पाण ख़र्च करे उन जे लाइ उसूल छा आहे पाण किथे बि हलूं ॿार खे पाण 100 रुपया ॾियूं था त नियत करियूं हीअ असां हिनखे ॾिनो पर सभिनी लाइ सॼे घर लाइ पोइ घर में खणी वियो दारिया पोइ ग़रीब हूंदो न घर में आयो खंड जो किलो खुटल आहे त माउ खे ॿार 200 ॾिना या 100 ॾिनी या 50 ॾिनी त यकदमि खंड वठी आया जाइज़ नियत हूंदी सभिनि जे लाइ जाइज़ जे सिर्फ़ु ॿार लाइ आहे त उन ॿार जे लाइ सिर्फ़ु ॿार लाइ त इहे माना हिकिड़ा ज़रूरी मसाइला आहिनि जेके पाण इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾिनो आहे सो अलाह ताला पाण सभिनी खे हक़ ऐं सच खे ॿुधी यादि रखी अमल करण जी तौफ़ीक़ बि अता फ़रमाए अॼुकल्ह हराम एतिरो आहे इहा मूंखे यादि बि ॾर हाणे आदि क़तल जी गाॾी अॼुकल्ह खजी आहे क़तल आहे VIP क़तल रखी आहे बंदो हाज़िर थियो अदा अस्सलाम वालेकुम हुन चयो वालेकुम सलाम अदा या क़तल घणे किलो आहे 40 रुपया किलो अञा बीहण सां हिकिड़ी खकड़ी वात हिकिड़ी क़तल वात इहो हराम आहे मुस्लमान खे जाइज़ कोन्हे अदा क़तल वरी अंगूर बीठा दी हिकिड़ो ॿियो हिकिड़ो 2 अंगूर खाधा माना या बीमारी असां छा टेस्ट था करियूं था टेस्ट वञी कर पर पैसा जो भरी पियो वठी टेस्ट कर पंहिंजी नाड़ अपना घोट ते नशा थी वई इहो मशहूर जुमिलो आहे पंहिंजो वठी माण्हू खाए पर हराम इहो गाॾे ते आम आहे मूं मां तव्हांखे मिसाल ॾिनो आहे इहो आम रुगो क़तल ते कोन्हे जिथे किथे आहे क़तल वठूं अंगूर वठूं केला वठूं छा बि वठूं पंहिंजा पैसा ॾेई वठी पोइ खाऊं हा अगर वाकई पेट में सूर आहे खाइण जो त हुन खां इजाज़त वठूं अलाए खाई सघां थो इन त खणी खाई सघां थो ऐं छा थींदो वीचारो ग़रीब हथ में झलियो उहे वेठो आहे अला खाई छॾे दिलि में थींदो ज़बान हा अंदर में बाहियूं अदा खाई छॾे तव्हांजे हक़ में माना हिकिड़ो यादि पियो ॾियारां इहे ॻाल्हियूं न हुजनि मूंखे तव्हां चओ क़तल कई अहिड़ियूं ॻाल्हियूं थी वयूं ऐं वापारी अलाह करे तेड़ा वापारी हुजनि जो इन ॻाल्हि ते अमल कनि बकरी आहे या ढगी आहे खपाणी आहे ॿ ॾींहं हुनखे रहंदा कोन खपाण में चाहे करे ईंदो वठण आया माशाअल्लाह 10 किलो खीर निकिरंदो घर वियो उहा पहिरियों जेको हुन खां पोइ ॾेढ सवा पाव इहो उन लाइ हराम उन जे लाइ पाण खे इहे ॻाल्हियूं सिखणु घुरिजनि पाण खे इन ॻाल्हियुनि खे अमल करण जी बि कोशिशि करणु घुरिजे सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातु व सलाम अलैका या रसूल मोबाइल ये भी ज़रूरी मसला मोबाइल अॼुकल्ह रखे थो जेको पैसे वारो आधार बैलेंस रखंदो आहे 1000 ते 30 मिनट मिलंदा ख़बर आहे घणनि दोस्तनि खे ख़बर हूंदी घणनि जो पैकेज खेलबो हूंदो 1000 रुपया लोड कराबो आहे मथे लाग ते रखे मूंखे ख़बर न आहे मुंहिंजो इहो कमु कोन्हे मूंखे न मूं कमु कया न मुंहिंजे मोबाइल में सिस्टम आहे पर 1000 रुपया कराबो डेली 30 मिनट मिलंदा 2000 कराबो 60 मिनट मिलंदा 3000 कराबो लोड कराए छॾिबो उहे 10 साल 3000 रुपया हूंदा डेली 90 मिनट मिलंदा 1000 रुपया रखियल हूंदो डेली 30 मिनट मिलंदा इहो हराम आहे मुस्लमान जे लाइ यादि कयो इहो यादि रखिजो सिर्फ़ु मुस्लमान सां ॻाल्हाए पियो त मुस्लमान जे लाइ इहो हराम आहे मुस्लमान लाइ इहो जाइज़ न आहे अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हर मुस्लमान खे इन्हनि चंद जेके पाण ॻाल्हियूं ॿुधियूं इन्हनि ॻाल्हियुनि ते पाण खे अल्लाह अमल कयूं तौफ़ीक़ अता फरमाए आख़िर में हिकिड़ी मिठड़े प्यारे होसे पाक जी ॻाल्हि आहे पीराण पीरी ॻाल्हि आहे यार आप तवजह सां ॿुधो अल्लाह पाण खे इन ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि ते वरी पाण गौर बि करियो बादशाह पीर बारगाह में हिकिड़ो बंदो आयो ए सोना मुर्शिद पाक मुझे घर असा नमाज पढ़ूं था मुझे घर में हर किस्म की भलाई पिया पैसो आ कारोबार आ गंज आ पर साईं बरकत कर घर में एड़ो जो को मसलो कोने पर मोहब्बत ना है घर में मोहब्बत भी ना है आई घर में बरकत ना है कमायूं घणो था एड़ी त खास मसला भी कोने जो नफरतूं आहिनि पर साईं को वजीफो दे को तावीज़ दे कर्म थे सुने बादशाह पीर हसनी हुसैनी
सैयद जीलानी मिठड़े मुर्शिद मौला जे बचड़े सुनी गोते पाक उनके फरमायो पंहिंजे दरवाजे ते कपड़ो टंगे छॾे, पंहिंजे दरवाजे ते यानी पर्दो लगाए छॾे। वरी वॾे अरसे खां पोइ बंदो आयो, वरी अर्ज़ साईं आऊं हिन ॻाल्हि लाइ हिकिड़ी ख़ासि अर्ज़ खणी आयो आहियां। साईं मूं हीअं तव्हांजे बारगाह में अर्ज़ कयो हुयो, तव्हां मूंखे पर्दे लाइ पर्दो टंगण लाइ चयो हुयो, मुंहिंजो अर्ज़ आहे त हुन पर्दे में राज़ छा हो? न को तव्हां वज़ीफ़ो ॾिनो, न को कलमो, न दुरूद, न कुझु बि न, तव्हांजो कपिड़ो टंगे छॾे। मूं कपिड़ो टंगे छॾियो, घर में बरकतूं थी वियूं, रोज़ी में बरकतूं पइजी वियूं, नफ़रतूं हटी वियूं, सभई हिकिड़ी जान थी वियासीं। इन में हिकमत छा हुई? मुझा मिठा प्यारा इस्लाम भारो मौला अली जे बचड़े सुनी गोते पाक उनके फरमायो तुंहिंजे दर जे अॻियां हिकिड़ो बेनिमाज़ी मटींदो आहे, उनजी नज़र तुंहिंजे घर में ईंदी आहे, उनजी नहूसत जे करे तुंहिंजे घर मां बरकत ऐं मुहबत मोकिलाई वई हुई। तो पर्दो लगाए छॾियो, ओ बेनिमाज़ी मटे थो निहारे नज़र अंदर किथां अचे, उनजे करे हाणे तुंहिंजे घर में बरकत ऐं मुहबत अची वई। पाण गौर कयो, अॼुकल्ह कई अहिड़ा मुस्लमान दरवाज़ो खुलियो पियो, अॻियां अंदरि वेठी आहे चाची मासी पुफी घरवारी न्याणी, यानी बेपरदगी त बेपरदगी न करियूं, पर्दे जे हवाले सां अमल करियूं। जंहिं बि औरत जो घर में औरत रहे थी ऐं उनजो आवाज़ ॿाहिरि ॿुधण थो अचे, उन घर मां बरकत निकिरी वेंदी आहे। अॼुकल्ह इन ॻाल्हि ते गौर करियूं। ऐं मां ॿारनि ते लानत कंदी आहे, इन लानतुनि खां बचियूं। लानत मतिलबु आहे अल्लाह जे रहमत खां दूर। त पाण ॻाल्हि में गौर करियूं, पंहिंजूं बि माइरूं भेनरूं धीअरूं न्याणियूं आहिनि, नुंहरूं आहिनि, अगरि कमज़ोरियूं आहिनि त पाण खे सेखारियूं। अल्लाह जे बारगाह में दुआ आहे जेको बि पाण थोरो घणो ॿुधो, उमेद आहे पाण मुस्लमान आहियूं, अकेला ई गौर बि कंदासीं इंशा अल्लाह अज़्ज़ वजल। अॼु खां पोइ इन ॻाल्हियुनि ते अमल करण जी पाण कोशिश बि कंदासीं।